हैदराबाद मां खे बि ख़बर ॾींदासीं। शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी में गैर क़ानूनी भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। यूनिवर्सिटी में OPS आउट ऑफ टर्न प्रमोशन, आउट ऑफ कैडर पोस्टिंग ऐं डेप्यूटेशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि खे उहिदनि ते मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। हैदराबाद मां खे ॿुधायूं पिया यूनिवर्सिटी इंतिज़ामिया 1 खां 16 ग्रेड ताईं जे 30 मां 15 मुलाज़िमनि खे रिवर्ट करे असल पोस्टुनि ते माने छॾियो आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया अणपूरी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे एडिशनल रजिस्ट्रार वटि पेश करे छॾी आहे। रिटायर्ड डायरेक्टर भाई खान शर जी यूनिवर्सिटी में वक्ती वाइस चांसलर तौर भर्ती हो। अवां खे अपडेट कयूं पिया। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मनपसंद ऑफिसर्स खे रिवॉर्ड न कयो। घटि तजुर्बो रखंदड़नि यूनिवर्सिटी जे अहम उहिदनि ते बिना सिंध हुकूमत जी मंज़ूरी जी मुक़ररु। अपडेट कयूं पिया अवां खे। हैदराबाद मां शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी में गैर क़ानूनी भर्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हैदराबाद मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इमाम अली भलाई। जी इमाम अली भलाई, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हैदराबाद में ही यूनिवर्सिटी आहे शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी, जंहिंमें OPS आउट ऑफ टर्न प्रमोशन, आउट ऑफ कैडर पोस्ट बग़ैर इश्तिहार जे भर्तियूं करण ऐं डेपोटेशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि खे उहिदनि ते मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया 1 खां 16 ग्रेड ताईं 30 मां 15 मुलाज़िमनि खे रिवर्ट करे छॾियो आहे, जंहिंखे असल पोस्ट ते उमाणे छॾियो आहे। अधु रिपोर्ट सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे एडिशनल रजिस्ट्रार वटि पेश करे छॾी आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मनपसंद ऑफिसरनि खे रिवर्ट न करी आहे। इन सिलसिले में घटि तजुर्बो रखंदड़ यूनिवर्सिटी जे अहम उहिदनि ते बिना सिंध हुकूमत जी मंज़ूरी ऐं बिना सिंडिकेट, बिना इश्तिहार जे मुक़ररु करण जो अॻूणे मेरान यूनिवर्सिटीअ जे सेंटर ऑफ एक्सीलेंस आर्ट एंड डिज़ाइन जामशोर जे रिटायर्ड डायरेक्टर डॉक्टर भाई खान शर ऐं मौजूदा एक्टिंग वाइस चांसलर शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड डिज़ाइन हेरिटेज तरफ़ां मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। उन सिलसिले में रिवर्ट थींदड़ मुलाज़िमनि जे उन वक़्त जे सिलेक्शन कमेटी जो सरबराह डॉक्टर भाई खान शर पाण बणियल हो। सुप्रीम कोर्ट जे वाज़ह हुकुमनि जी ख़िलाफ़वर्ज़ी कंदड़ गैर क़ानूनी उहिदे ते वेठल रिटायर्ड वक्ती वाइस चांसलर डॉक्टर भाई खान शर पारां जमा कयल अदालती रिपोर्ट में सुप्रीम कोर्ट जे आर्डर खे मज़ाक बणाए छॾियो आहे। रिटायर्ड डायरेक्टर जी मुक़ररी ते हिकु सवाल निशान बणियल आहे, जॾहिं त यूनिवर्सिटी जो मैकेनिज़म जेको आहे हिन वक़्तु बाज़ाब्ता तौर सिंध हुकूमत तरफ़ां जुड़ियो न आहे वियो। तंहिं सिलसिले में जेके यूनिवर्सिटी जे अहम उहिदनि ते कंट्रोलर एग्ज़ामिनेशन तोड़े जेके ॿियूं इंतिज़ामी उहिदनि ते जेके हेठें ग्रेड जा के ऑफिसर आहिनि उन्हनि खे मुक़ररु करण जो इंकशाफ थिया। उन हवाले सां जेका यूनिवर्सिटीअ जे कुझु मुलाज़िमनि तरफ़ां पटिशन दाख़िल थियल हुई, जंहिं ते यूनिवर्सिटीअ जे जेको वाइस चांसलर आहे जेको ख़ुदि पाण रिटायर्ड आहे, उन जेका यूनिवर्सिटी अंदरि जेका रिपोर्ट आहे अदालत में जमा कराई आहे, जंहिंमें हुन वाज़ह तौर ते साबित कयो आहे त असां जेके मुक़ररियूं कयूं आहिनि इहे गैर क़ानूनी मुक़ररियूं कयूं आहिनि ऐं जेके उहिदा ॾिना आहिनि इहे गैर क़ानूनी उहिदा ॾिना आहिनि, जंहिं ते अदालती हुकुम जे ते जेको आहे हीअ रिवर्ट थिया आहिनि। जंहिंखां पोइ इहो वाज़ह तौर ते साबित थियो आहे त यूनिवर्सिटीअ में जेके मुक़ररियूं तोड़े जेके इंतिज़ामी उहिदा आहिनि उहे गैर क़ानूनी ॾिनल आहिनि। हिन वक़्त ताईं जेके 15 जेके माण्हू रिवर्ट थिया आहिनि, 30 जेके माण्हू टोटल आहिनि जेके मथे उहिदनि ते जेके मौजूदु आहिनि उहे बरक़रार आहिनि, जॾहिं त जेको वाइस चांसलर आहे उनजी मुक़ररी जेका आहे पंहिंजी गैर क़ानूनी आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाए त जेको रजिस्ट्रार आहे उनजी मुक़ररी जेका आहे गैर क़ानूनी ॼाणायल आहे, जॾहिं त उन अदालती कसम नामे में ॼाणायो आहे त मां एक्टिंग रजिस्ट्रार आहियां ऐं मूंखे जेको आहे सो कमु करण जी इजाज़त ॾिनी वञे। ऐं हीअ जेके कसम नामे में असां माण्हू जेके रिवर्ट कया आहिनि उहे ही जेके माण्हू मौजूदु आहिनि, जॾहिं त 15 जेके माण्हू अञा वधीक जेके कमु करे रहिया आहिनि मथे ग्रेड जे इंतिज़ामी उहिदनि ते। उन हवाले सां हीउ हिकु वॾो इंकशाफ थियो आहे त जेका यूनिवर्सिटी जी जेके मैकेनिज़म जुड़ियल न हुजण जे करे माण्हू हिकिड़ा मौजूदु आहिनि गैर क़ानूनी उहिदनि ते। वरी यूनिवर्सिटीअ जो जेको वाइस चांसलर आहे जेको रजिस्ट्रार आहे उन तरफ़ां ही जेके माण्हू रिवर्ट न करण ते हिकिड़ो सवाल निशान बणियल आहे। जी ठीकु आहे, इमाम अली भलाई तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी। हैदराबाद में ॿुधाइनि पिया
यूनिवर्सिटी में गैर कानूनी भर्तियों जो इंकशाफ थियो आहे। यूनिवर्सिटी में OPS आउट ऑफ टर्न, प्रमोशन आउट ऑफ कैडर पोस्टिंग ऐं डेप्यूटेशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि खे उहिदनि ते मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। यूनिवर्सिटी में गैर कानूनी भर्तियों जो इंकशाफ थियो आहे। हैदराबाद मां ॿुधाइनि पिया